सखरण मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जी रिपोर्टर मीर मोहम्मद कीरियो मूजिब पाकिस्तान पीपल्स पार्टी सां लाॻापियल PS 38 जे आज़ाद उम्मीदवार दरगाह पीर ज़ाकरी जी सजादा नशीन सैयद मोहम्मद मुनीर शाह पारां दरगाह शरीफ़ जे अङण ते गॾिजाणी कोठाई वई, जंहिंमें मुरीदनि, अक़ीदतमंदनि ऐं आसपास जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते हुन चयो त अफ़सोस जो माज़ी जियां हिन भेरे बि टिकटुनि जी विरहासत महल एतमाद में न वरितो वियो, जंहिंसां असांखे तहफ़ुज़ात आहिनि। हुन चयो त सिर्फ़ हिकु माण्हू खे बार बार टिकट ॾियण सां अवाम जी दिलि आज़ारी थी आहे, उते ख़ुदि पार्टी लाइ बि नुक़सानकार आहे। हुन चयो त असीं इज़त चाहियूं था। मां जॾहिं PP में शामिलु थियो हुयसि तॾहिं न ठेकनि ऐं नौकरियुनि जो मुतालबो कयो हो, न वरी कंहिं माल मिलण वारे तरीक़े जो। सिर्फ़ हिक ई शर्त हो त पार्टी में इज़त लहिणो, जंहिं ते मैडम फरियाल टालपुर साहिबा लख इज़तूं ॾिनियूं, जंहिंजो इक़रार कयां थो। पर मैडम फरियाल पारां सियासी तौरु लाड़काणे शिफ्ट थियण बाद पार्टी जियालनि बजाए अहिड़नि माण्हुनि जे हथनि में आई जो इज़त वारे माण्हू जो क़दुरु थियणु बंदि थी वियो। होॾां जलसे आम बाद NA 208 जो PP उम्मीदवार सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह ऐं PS 38 जो PP उम्मीदवार ग़ुलाम क़ादिर चांडियो खेसि परिचण लाइ दरगाह शरीफ़ ते पहुची सैयद मोहम्मद मुनीर शाह खे हथ खणण लाइ ज़ोर भरियो, जंहिं बाद सैयद मुनीर शाह खेनि हथ खणण खां इहो चई जवाबु ॾिनो, जंहिं ते ॿेई उम्मीदवार ॿीहर अचण जो चई फ़िलहाल मायूस थी मोटी विया।